स्टेज ते वेठल सभई अवामी तहरीक जा भाइर, सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं, मान वारा असांजा जेके हिन ॻोठ में वरसी ते महिमान ॿाहिरां आयल आहिनि मुख़्तलिफ़ सूबनि मां, मुख़्तलिफ़ पार्टीज़ जा, ऐं जेके बि असांजा भाइर भेनरूं ठटे जा हुजनि, थरपारकर जा हुजनि, दादू जा हुजनि, हैदराबाद खां आयल आहिनि। सुबुह सवेरे ख़बर पई ऐं इस्लामाबाद खां रवानी थियसि। सभिनी खां पहिरियों जेको काफ़िलो भेणनि जो हिते पए थो उहो थर जी असांजी कोलियाणी भेणूं हुयूं, सिंधियाणी तहरीक जूं, जिन अची हाज़िरी भरी हुई। ऐं इहो ई नज़रियो हो, इहा ई सोच हुई, इहा ई ॻाल्हि हुई जेका बाबा रसूल बख्श पली जो सॼी ज़िंदगी उनजो प्रचार कयो ऐं अमलनि उहा शइ करे ॾेखारी। ऐं हिते जेके बि आयल आहियो उन्हनि खे वेलकम कयां थी बहसियत पलीस साहिब जी भाइटी जे धीअ जे। पलीस साहिब ऐं बाबा में पीउ पुटु जेतिरो उमिरि में फ़र्क़ु आहे। पलीस साहिब जो वॾो पुटु ऐं बाबा तक़रीबन उमिरि में हिकु जेतिरा आहिनि, तंहिं करे पलीस साहिब असांजे लाइ रुॻो चाचो कोन हो पर ॾाॾे जे बराबरि हो। ऐं घर जो सरमाणो हो, सिंध जो सरमाणो हो, पाकिस्तान ऐं एशिया जे मज़लूम क़ौमुनि जो आवाज़ हो, उन्हनि जो सरमाणो हो। अहिड़ो मुफ़क़िर जंहिं सिर्फ़ु लफ़ाज़ी कोन कई पर उन अमली मैदान में, अमली जदोजहद में उन हर उहा शइ करे ॾेखारी जेका न सिर्फ़ु मुमकिन हुई पर जेका नामुमकिन का शइ सोच में आई थी, उनखे बि उन हिकिड़े तरीक़े सां मुमकिनात मां उनजो एलिमेंट बनायो ऐं उनखे करे ॾेखारियो। तंहिं करे असांखे फ़ख़्रु आहे त असां उन घर में जनमु वरितो जिते रसूल बख्श पली जो जी सोच हुई, फ़िक्र हो, उनजी जदोजहद हुई। ऐं को बि उनजो ॿारु ऐं उहा कोन हुई त को बि घर जो ॿारु या केरु अलॻि सां नथो सोचे सघे। इन शइ खे हमेशह कयो, इलाही हवालनि सां बहस मुबाहिसा थींदा हुआ, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो इल्म जो भंडार हो। पर इहा ई पट हुआ, इहा ई युमशाई, इहा ई नेवात जी नए जंहिंजे पंहिंजे पुठियां वहे थी। इहा असांजे हिते नंढपण गुज़रियो। हिन पासे असांजो ॻोठु आहे, ॻोठु मुगर ख़ान पली जो, जेको मुंहिंजे पड़े ॾाॾे जो नालो आहे। हीउ हेठियूं ॻोठु जिते मुंहिंजो ॾाॾाणको आहे, ऐं हू मथियूं ॻोठु मोहम्मद हसन पली जो, इहे बि असांजा ई माइटनि पंहिंजी आहे। ऐं अॼु इलाही माण्हू जेके साकरे मां आयल आहिनि, करमपुर मां, सुखपुर मां, उदासी खां आयल आहिनि, घोड़ोबाड़ी खां आयल आहिनि, बघाड़ खां, वर खां, शाहबंदर खां, सिजावल खां, बठोरे खां, सुबुह खां ई वठी उन्हनि जा मैसेज आया पे ऐं आउं उन्हनि जी बि शुक्रगुज़ार आहियां दड़े खां। ऐं मूंखे सची बची ख़ुशी थी आहे त तव्हां अॼु हिते हिन पट में मौजूदु आहियो। ऐं पलीस साहिब जी पहिरीं वरसी ते बि पाण खे महसूसु नथो थिए त पलीस साहिब जी का डेथ थी वई आहे। ऐं उहा ॻाल्हि इहो मजमू ॿुधाए थो। ऐं ख़ासि करे जेके सिंधी पंहिंजूं नौजवान छोकिरियूं जिन खे आउं जस ॾियां थी त जंहिं वलवले सां, जंहिं जोश सां सिंधियाणी तहरीक पाण खे मल्हायो आहे, पर उन्हनि जी जेका अमली मैदान में जदोजहद आहे। ऐं हीउ सॼो भेणो आउं 5 बजे खां आयल आहियां, पर आउं चादर चाढ़े वरी घर वारे पासे वियसि। उते हिन पासे अञा ताईं ॿियूं भेणूं इलाही हिन पासे वेठियूं, जिन सां मिली पोइ ईंदे असांखे हिते स्टेज ते मूंखे देरि थी वई, न त उन वक़्तु ई तव्हां सां असीं हिते गॾु हुजूं हा। उते बि जेके भेणूं वेठियूं आहिनि हिन पिंडाल खां हुन पासे, उन्हनि जी उहा आवाज़ ॿुधनि पियूं। मूंखे ख़बर आहे अदा मुमताज़ जो उते घर आहे ऐं अदा जमील जे घर बि इलाही भेनरूं हुन पासे वेठल आहिनि। त रुॻो ही भेनरूं कोन्हनि पर एतिरियूं ई भेनरूं हुन पासे बि असांजे वेठियूं आहिनि जेके आवाज़ असांजी ॿुधनि पिया। ऐं उन्हनि जी बि थोराइती आहियां बहसियत घर जे फैमिली जे, त उहे अॼु हिसो थियूं आहिनि। ऐं अवामी तहरीक इहो मेड़ सजायो आहे। ऐं अवामी तहरीक जे सदर सजा चांडियो साहिब खे, नायब सदर मोहतरमा हुरिन सां पली जो, उन्हनि खे जेका मुंहिंजी पुफी पई असीं उन्हनि खे जीजी चवंदा आहियूं। उन्हनि जूं उन में काविशूं, इन्हनि जी सोच आहे, उन्हनि जो वलवलो आहे। ऐं हिते बाबा मैनेजमेंट में हिन पासे माण्हुनि खे रिसीव करण में हलनि पिया। आउं पाण उन्हनि खे ॻोल्हियां पई पर उहो मुंहिंजे ख़्याल में मूंखे सवेरे ॾिसणु आया, हाणे कोन था ॾिसणु अचनि। ऐं उन्हनि जी बि मुंहिंजे ख़्याल में का अहिड़ो ॾींहुं राति नथी गुज़रे जंहिंमें असां पलीस साहिब खे यादि न कंदा हुजूं। ऐं त हर हफ़्ते हर 15 ॾींहं क़बर ते गॾु हूंदा आहियूं असीं। सुखु नथो अचे असांखे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ी शइ में गॾु रहिया आहियूं हमेशह। जीअं मूं चयो इहे ई पट हुआ, इहे ई नयूं हुयूं जिन में नए में ऐं असांजे व्यंजण बि असांखे पलीस साहिब ई ट्रिब्यूट ॾियणु सेखारियो हूंदो। ऐं इहे ई
लियार ऐं जेके गांगियूं ऐं जेके लुलर इहे असांखे पटे खाइण ऐं उनजो जेको हर ज़ाइक़े ऐं हर वण जो नालो बि असांखे लाड़ी लहजे में या लतीफ़ जी शाइरी उहा उनजे मरून मिनत असीं पलीर साहिब जा आहियूं, बाबा रसूल बख़्श पिया आहियूं, जेके असीं ऐं बख़्तावर मुंहिंजी भेण बाबा भुआरो चवंदा हुआसीं। जॾहिं ड्राइव करे लतीफ़ाबाद में असांखे गाॾी ते वठी वेंदो ऐं मूंखे यादि आहे पहिरियों दफ़ो दरिया जो सैर बि उन ई असांखे करायो, पहिरियों दफ़ो ड्राइव करण बि उन ई सेखारियो हूंदो, पहिरियों दफ़ो शाह लतीफ़ जी शाइरी बि उन ॿुधाई हूंदी, पहिरियों दफ़ो माउज़दीन पढ़ण बि उन सेखारियो हूंदो। तंहिं करे इहा सॼी जेके यादगिरियूं आहिनि इहो ज़िंदगी जो हिकिड़ो असासो आहिनि ऐं इहा शइ शख़्सियत खां तव्हां परे नथा करे सघो। सियासी हवालनि से असां किथे बि मंझि ते हुजूं सेनेट में, पार्लियामेंट खां ॿाहिरि, पर जॾहिं सिंध जी ॻाल्हि अचे थी, जॾहिं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि अचे थी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहा सोच, उहा मज़ामत, उहो ई फ़िक्र वधीक ग़ालिब अचे थो रिगार्डलेस ऑफ एनी पॉलिटिकल एफिलेशन। त जेका सोच असांखे सुठी में पयल आहे त कमिटमेंट जेका आहे उन वाले सां ई निभाइणी आहे। ऐं थोराइती आहियां सभिनी जी ऐं उन्हनि गॾु वेहण ऐं हुन में असीं हिते वेठा आहियूं हिते गॾिजण जो सराइकी बेल्ट मां बि जेको आहे असांजा भाइर ऐं भेणूं आहियूं, अदी नुख़बा आई आहे, असीं उनखे बि वेलकम कयूं था। मूंखे यादि आहे त लांघा साहिब सां लंडन में अॼु खां 15-16 साल पहिरीं मुलाक़ात थी, नुख़बा साहिब उते थी जॾहिं मूं लॉ पढ़ियो पियो लंडन में, ऐं सराइकी बेल्ट जे माण्हुनि सां तॾहिं खां वधीक अञा पलीर साहिब जे करे अञा वधीक जेके फेडरेटिंग यूनिट्स आहिनि, चाहे पख्तूनख्वा हुजे, चाहे बलोचिस्तान हुजे, चाहे पंजाब जो मज़लूम उहो अवाम हुजे, या जेको आहे पंहिंजा ॿिया नादरन एरियाज़ जा माण्हू हुजनि, पलीर साहिब जी रेल जेल में जिते जिते जंहिंसां मुलाक़ात थी उन ज़हन खे उन मुतासिर कयो ऐं उनखे पाण लाइ छिकियो। ऐं आउं सम्झां थी इहा सोच इलाही वसी आहे ऐं कॾहिं मरणी न आहे। ऐं इहो मैनिफेस्टेशन, इहो मज़हर शीमा कमानी जे जेको आहे उन पुरजोश लफ़्ज़नि ऐं नाच, जेको जिस्मानी शाइरी जेके चओ था, उन खां वठी हर आउं सम्झां थी हिते माण्हू या चहिरो मूंखे नज़र अचे थो, उन मां झलके थी उहा शइ। ऐं सभिनी जी थोराइती आहियां, असांजे ॻोठ जे अंगण ते भले अवामी तहरीक जो इहो आहे, पर हिकिड़ी बहसियत ऐं भाइटी जे ऐं तमामु हिकिड़ो ख़ुशी महसूसु कयां थी त पलीर साहिब बाज़ारि जिस्मानी तौरु असां में न हूंदे बि आउं सम्झां थी त उहो असां सां अॼु गॾु आहे। ऐं हीअ क़बर हिकिड़ी सिंबॉलिक वे में त आहे, पर हू असांजी हर ॻाल्हि में हिते ॾिसे पियो ऐं उनजी सोच, उनजो फ़लसफ़ो, उनजी जदोजहद जी जेका बि विज़न हो उहा अवां सभिनी माण्हुनि जी अखियुनि में असांखे नज़र अचे थी। ऐं सम्झां थी त इहो वरसी जेका आहे इहा पहिरीं वरसी ऐं उन में एतिरे तादाद में एतिरे घणी पासनि खां घण तरफ़ी जेको आहे जेका हिते अॼु पार्टिसिपेशन आहे, जेके मूं चयो त करमपुर खां वठी घारे खां वठी वञी तव्हांजे घोटकी ताईं ऐं तव्हांजी वञी छाछरे ताईं या जुड़े ताईं, जुड़े जूं भेणूं असांखे मिलियूं इलाही देरि में उन्हनि सां, हिन पासे बि कचहरी थी, हिन पासे बि थी, ऐं उन्हनि जी बि जेको आहे मूंखे इलाही ख़ुशी थी। ऐं अॼु भेणुनि सां इलाही कचहरी थी आहे हुन पासे घर वारे पासे, त जेकर जिन सां कोन मुलाक़ात थी सघी आहे उन्हनि सां वरी असीं मुलाक़ात कंदासीं इन ई अङण ते, इन ई ॻोठ में। वॾी महिरबानी पलीर साहिब जे शहर सां, जो सिज आसमां ते हो ज़मीन ते जगमगाईंदो ऐं चंड पिण लही अची कदम ते सर झुकाईंदो, बहार नेठि मुरकंदो ऐं हुस्न गीत ॻाईंदो, उथो त आसमान खे ज़मीन ते लाहींदा अचूं, जहां खे ॾियो मुबारकूं, असीं पिया गाईंदा अचूं, असीं पिया गाईंदा अचूं। जीअं सिंध जीअं पलीजूं।